रियासती इदारनि खिलाफ डिजिटल दहशतगर्दी जे केस में यूट्यूबर आतिल राजा एंकर पर्सन साबिर शाकर मोहित पीरज़ादा ऐं ॿियनि खे ॿ भेरा उमिरि कैद जी सज़ा शहनशाहबाई अकबर हुसैन हैदर मेहदी ऐं वजाद सईद खे भी जनम टैप। ईरान में हुकूमत खिलाफ मुज़ाहरा ऐं चक्रियूं अमेरिका ईरान हिकु भेरो वरी हिक ॿिए जे आम्हूं साम्हूं महांगाई खिलाफ मुज़ाहिरनि दौरान विगोड़नि में 6 ॼणनि जे मारिजनि खां पोइ अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप मुज़ाहिरनि दौरान मुदाख़लत जी धमकी ॾेई छॾी। संदसि चवणु आहे त ईरान में मुज़ाहिरनि ते तशदुद स्लो बंदि न थियो त अमेरिका मुदाख़लत कंदो। ईरानी हुकूमत गोलियूं हणी पुरअमन मुज़ाहिरनि खे क़तल करे रही आहे। अमेरिकी हथियार लोड ऐं रवानगी लाइ तयारु आहिनि। ईरानी सुप्रीम लीडर आयतुल्लाह खामनाई जे सलाहकार अली लारिजानी जो चवणु आहे त ईरान तरफ़ वधंदड़ हथ हू वॾे फिटो करे छॾींदा। मुज़ाहिरो कंदड़नि वटां परॾेही हथियार हथिया विया आहिनि। अमेरिकी मुदाख़लत खिते में ॾफे पकड़ बराबरि आहे। वफ़ाक़ी काबीना इस्लामाबाद में मकानी इदारनि जी चूंड ॿीहर मुलतवी करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। इस्लामाबाद में मकानी इदारनि लाइ लाहौर तर्ज़ जे कानून साज़ी करण जो फ़ैसिलो। वफ़ाक़ी काबीना कानून बाबति कमेटी जे फ़ैसिलनि जी बि मंज़ूरी ॾेई छॾी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त मुल्क खे ॾेवारी मां कढी मुआशी इस्तिकाम ताईं आंदो वियो आहे। रियासती मुल्कियाती इदारनि खे खांगाइण हुकूमत जी मुआशी सुधारनि जी विज़न जो हिसो आहे। केपी जे वॾे वज़ीर सुहेल आफरीदी चयो आहे त हू एस्टेब्लिशमेंट सां ॻाल्हियूं करण लाइ तयारु आहिनि। का तकलीफ़ या गॾिजाणी थी त हू फील्ड मार्शल आसिम मुनीर सां ज़रूरु मुलाक़ात कंदो। पीटीआई बानी ॻाल्हियुनि जो टास्क महमूद खान अचकज़ई ऐं अलामा नासिर अब्बास हवाले कयो आहे। पीपी चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी सां वॾे वज़ीर मुराद अली शाह ऐं आईजी सिंध जावेद आलम उढ़े जी अलॻि अलॻि मुलाक़ात इंतिज़ामी सियासी ऐं अमन अमान जी सूरत समेत ॿियनि मामलनि ते ॻाल्हियूं। वफ़ाक़ी घर वज़ीर मोहसिन नक़वी चयो आहे त रेंजर्स कराची में अमन क़ाइमु करण समेत कचे में धाड़ियुनि खे ख़तमु करे रही आहे। रेंजर्स जी कोशिशुनि सबबि कराची जूं हालतूं मुख़्तलिफ़ आहिनि। रेंजर्स कराची में दहशतगर्दनि जे वाक़ियात जे ख़ात्मे लाइ वक़्ताइतो किरदारु अदा कयो। ऑपरेशन बुनियाद मक़सूद दौरान बि रेंजर्स आलमी सरहद ते बहितरीन किरदारु अदा कयो। रेंजर्स मुल्क जे अंदरूनी ऐं परॾेही सरहदनि जी हिफ़ाज़त लाइ लाज़वाल क़ुर्बानी ॾिनियूं आहिनि। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में तेज़ी जो रुझान बरक़रार। 100 इंडेक्स 2600 खां वधीक पॉइंट जे इज़ाफ़े सां 1,79,000 खां वधी वई। सीड़पकारनि जो चवणु आहे त हुकूमती पॉलिसी सबबि कारोबारी सरगर्मियुनि में मुसलसल इज़ाफ़ो थी वियो आहे। दिसंबर महीने दौरान टैक्स उगाड़ी जो रिकॉर्ड क़ाइमु। ॾाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब तरफ़ां टैक्स उगाड़ी में वधीक इज़ाफ़े जी हिदायत। संदसि चवणु आहे त फील्ड फॉर्मेशन्स पंहिंजे कोशिश खे वधीक तेज़ कनि। टैक्स नेट खे वधीक वसी करण लाइ ॿीणी महिनत कई वेंदी। सिंध सरकार तरफ़ां कराची में ॾाठल इमारतुनि जे रिवासियुनि खे महफ़ूज़ रिहाइश ॾियण जो फ़ैसिलो। सीनियर सूबाई वज़ीर शहजी इनाम मेमण जो चवणु आहे त ख़तरनाक इमारतुनि खे ख़ाली करण ऐं ठाहिण लाइ अवलियती बुनियादुनि ते क़दम खयां वेंदा। ख़ाली करायल इमारतुनि खे ड्राहे पट कयो वेंदो। ज़बून क़रार ॾेई ख़ाली करायल 59 इमारतुनि जे रिवासियुनि लाइ फ्लैटनि जी अदावत कई वेंदी। हैदराबाद सखर ऐं सूबे जे ॿियनि शहरनि में बि ख़तरनाक इमारतुनि जी सर्वे कराई वेंदी। कराची में PIA ऐं स्टील मिल जे मुलाज़िमनि जो खांगाइण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो। अॻवान जो चवणु आहे त PIA समेत ॿियनि इदारनि खे खांगाइण क़बूल नाहे। इदारनि खे विकिरो करण बदिरां औरतुनि जो हवाले करणु घुरिजे। दादू जी अदालत तरफ़ां मेड़ वाक़े बाबति केस जी ॿुधणी 3 जनवरी ताईं मुलतवी। उमेर बाब चांडियो जो चवणु आहे त अदालतूं मज़लूमनि जूं मददगार आहिनि। उमेद आहे त इंसाफ़ करे मिसाल क़ाइमु कंदियूं। 3 जनाज़ा खॼण बावजूदि हू आइन ऐं कानून जे आसिरे हली रहिया आहिनि। सरदार चांडियो जो चवणु आहे त मुख़ालिफ़ धुर जे ड्रामेबाज़ी ख़तम ई न पई थिए। शाहिदियूं सभिनी जूं मज़बूत आहिनि। फ़तवा अदालत जारी कंदी। कराची जे इलाइक़े लांठी में मुक़ाबले दौरान गोली लॻण सबबि वाटलो नारी मारिजी वई। SSP कोरंकी वाक़े जो नोटिस वठंदे मामले जी जांच लाइ कमेटी क़ाइमु करे छॾी। संदसि चवणु आहे त बैंक मां रक़म कढाए निकिरंदड़ शहरी खां फुलट कंदड़ हथियारबंदनि सां मुक़ाबले में हिकु हथियारबंद मारिजी वियो जॾहिं त हिकु भॼी वियो आहे। शक आहे त नारी हथियारबंद जे फायरिंग में क़तल थी आहे।
लाड़काने में मुबैना पुलिस मुक़ाबले जे जांच लाइ कमेटी क़ाइम। पर वज़ीर मुराद अली शाह जे नोटिस वठण खां पोइ एडिशनल IG CTD ज़ुल्फ़कार लड़क जे क़यादत में जांच कंदी। जांच कमेटी खे 3 ॾींहनि अंदरि कमु मुकमल करे रिपोर्ट ॾियण जी हिदायत। ठठो सेंट्रल जेल में मुबैना तशद्दुद सबब फौत थियल कैदी जो मण सिजावल आणण ते घर में सोग। वारसनि जो चवणो आहे त अली बख्श कोचारियो खे तशद्दुद करे क़त्ल कयो वियो आहे। मुलविस एहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ कयो वञे। हाला भरिसां ज़मीन जे तकरार तां पुलिस हथां गिरफ़्तार थियल ॻोठाणे जो भाउ सदमे में फौत। वारसनि पारां जान मोहम्मद जांडे जो लाश क़ौमी शराह ते रखी मुज़ाहिरो ऐं धरणो। ट्रैफ़िक मुअतल। पुलिस तरफ़ां इंसाफ़ जी ख़ातिरी ते एहतिजाज ख़त्म करण जो ऐलान। DSP हाला जो चवणो आहे त हाई कोर्ट जे हुकुम ते गिरफ़्तार थियलनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो। नूर मोहम्मद जो भाउ कैंसर विघे फौत थियो आहे। मीरपुर ख़ास में वकील शहज़ाद जट क़त्ल केस में गिरफ़्तार। 2 जवाबदार रिमांड ते जेल मुंतक़िल। घर वटाइण ऐं गिरफ़्तारनि ख़िलाफ़ लाचारी बिरादरी जे औरतुनि जो चौथे ॾींहुं बि एहतिजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। औरतुनि जो चवणो आहे त वकील शहज़ाद जट जे क़त्ल केस में बेगुनाह माण्हुनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। संदनि घर ड्राई ऐं रस्ता बंदि करे ज़ुल्म कयो पियो वञे। सेवन में पसंद जे परणे ते तकरार तां 3 औरतूं अगवा, 1 ॼणो ज़ख़्मी। वाक़िए जो केस दाख़िल। सूबाई घर वज़ीर ज़ियाउल लंचार नोटिस वरितो। SSP जाम शोरे खां रिपोर्ट तलब। संदनि चवणो आहे त मुखरी औरतुनि जी बाज़ियाबी ऐं ज़ख़्मी शख़्स खे तिबी सहूलियतुनि जी फ़राहमी यक़ीनी बणाई वञे। कंहिंखे बि क़ानून तोड़ण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। ऐं ऑस्ट्रेलियाई रांदीगर उस्मान ख्वाजा पारां इंटरनेशनल क्रिकेट तां रिटायरमेंट जो ऐलान। क्रिकेटर तरफ़ां टीम में नस्ली फ़र्क़ खे मुंहुं ॾियण जो इंकशाफ। संदनि चवणो आहे त मुस्लमान हुअण सबबि ऑस्ट्रेलियाई टीम में पाण खे मुख़्तलिफ़ महसूसु कंदो रहियो आहे। संदसि तालुक़ु पाकिस्तान सां आहे। चयो वियो आहे त ऑस्ट्रेलियाई टीम तरफ़ां खेॾी न सघंदो।